अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जिए ड्रामे मोहराज अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञां त हमज़ा पंहिंजी वाइफ जेको अलीज़ सां गॾु जॾहिं घर वापसि ईंदो ऐं हुनखे जॾहिं पंहिंजी माउ जे साम्हूं वठी ईंदो ऐं हुनखे घर जा भाती चवंदा तूं हिन सां माना न रहो ऐं हिन सां माना हिनखे तलाक ॾेई छॾ, ऐं हू हुननि खे चवंदो त हिनखे तलाक कॾहिं बि न ॾींदुसि, तलाक ॾेई बि सघां पियो पर हाणे त न ॾींदुसि, छो त हिन जे पेट में जेको आहे त मुंहिंजो ॿारु आहे। हाणे जॾहिं इहा ख़बर हुनजे हमज़ा जे घर वारनि खे पवंदी त हू जेको आपे मुंहुं निकिरी वेंदा ऐं हू सोचींदा जॾहिं त असां हिन जो वजूद ई नथा पसंदि कयूं त वरी हिन जी औलाद थींदी त हीअ त घर ते माना कब्ज़ो करे वेंदी। ऐं हमज़ा जी माउ हाणे वॾी चाल खेॾंदी दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हमज़ा जी माउ जेका आहे त अलीज़ जे मथां हथु रखंदी आहे, हुनजी ख़िदमत चाकरी कंदी दोस्तों। ऐं हुनजी नुंहुं जेका आहे ॿी जेका सिकंदर जी घरवारी उनखां पुछंदी त माना छा पई करी, जंहिंजो तोखे वजूद हिन घर में बर्दाश्त न पियो थिए, हाणे तूं हुनजी ख़िदमत थी करी। ऐं उनखे उहा ॿुधाईंदी त हमज़ा जी माउ त इहा इन में बि मुंहिंजी हिकु चाल आहे, मां हिन सां खेॾी रही आहियां। जॾहिं त मां हिनखे डॉक्टर जे माना वठी वेंदसि ऐं हिन खां माना पतो कराईंदसि डॉक्टर खां त हिनखे वाक़ई ॿारु आहे या हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते रहण लाइ बहाना पई करे। त इन में बि जेको आहे त हमज़ा जी माउ जी वॾी हिकु चाल हूंदी दोस्तों, ऐं हू पंहिंजी जेका नुंहुं सां हमज़ा वारी ज़ाल सां दोस्तों वॾी चाल खेॾी रही आहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अलीज़ वरी हिकु शातिर छोकिरी आहे, चालाक छोकिरी आहे, त उहा वरी जेका हमज़ा जी माउ सां चाल खेॾंदी दोस्तों ऐं हमज़ा जे मुंहं ते हुनखे चवंदी त जेको मूंखे ॿारु आहे पेट में हुनजी ख़ुशी करणु थी चाहे तुंहिंजी माउ, ऐं हिकु वॾो माना प्रोग्राम रखणु थी चाहे ऐं जेको त उहो हुनखे माना करिणो पवंदो ईअं दोस्तों। ऐं हिकु वॾो जेको आहे त प्रोग्राम सजाईंदी ऐं हू पंहिंजे हथनि सां माना हुनखे आजियां कंदी दोस्तों। तव्हांखे ॾसींदो हलां त हुन प्रोग्राम खां बाद में जॾहिं मुलाक़ात थींदी अलीज़ जी पंहिंजी ससु सां, त हुनजे मुंहं ते जेको त तासरात ॾिसी करे अलीज़ सम्झी वेंदी त हीअ जेका आहे त अंदरूं टुटी पई आहे ऐं हुनजी जेका मज़ाक उॾाईंदी दोस्तों ऐं हुनखे जेको आहे त वेतर माना चेड़ाईंदी ऐं हुनजो जीअण जंजाल कंदी। जी दोस्तों, उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। त वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।